अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो सिंध ॼाईअ ते अॻु में बि 2 वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 12 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल्ह ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 13, किस्त नंबर 4। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो, हिन परूअ खे हिन वक़्तु कुल्हे ते ही कारो रूमाल आहे। दोस्तों हिन वक़्तु हिन परूअ खे कुल्हे ते ही कारे कलर जो रूमाल आहे। ऐं दोस्तों जॾहिं 2-3 मिंटनि खां पोइ ही सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिन जे कुल्हे ते ही अजरक आहे। दोस्तों 2-3 मिंट पहिरियां हिन जे कुल्हे ते कारो रूमाल हुयो, वरी 2-3 मिंट बाद हिन जे कुल्हे ते हीअ अजरक आहे। दोस्तों जॾहिं त ही हिन पूरे सीन में ॻोठ बि कोन वियो ऐं हिन झंग में फिरंदो रहियो, त पोइ दोस्तों हिन उहो कारो रूमाल काॾे कयो ऐं हिन झंग मां हिनखे अजरक काथों हथ अची वई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 14, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिन परूअ जे राइट साइड में का बि लोह जी पटी न आहे, बल्कि हिन परूअ जे लेफ्ट साइड में हीअ लोह जी पटी आहे, पर हिन जी राइट साइड में का बि लोही पटी कोन्हे। ऐं दोस्तों जॾहिं हिकु ई सेकेंड खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे परूअ जी राइट साइड में हीअ लोही पटी आहे। दोस्तों जेका 1 सेकेंड पहिरियां लोही पटी हिन जे खाॿे पासे हुई, उहा दोस्तों हाणे 1 सेकेंड बाद वरी हिन जे साॼे पासे अची वई आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 15, किस्त नंबर 5। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो ज़ाहिर ॾिसण में ईंदो। दोस्तों हीउ ॾिसो माइक जो पाछो ज़ाहिर ॾिसण में अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 16, किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते हींअर का बि औरत बीठल नज़र कान थी अचे। हिन जॻह ते हींअर का बि औरत बीठल नज़र कान थी अचे। ऐं दोस्तों तक़रीबन 15 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त उन जॻह ते औरत बीठल हूंदी आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 15 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त इन जॻह ते हीअ औरत बीठल हूंदी आहे। त दोस्तों 15 सेकंडनि में हीअ औरत किथां आई, जेका 15 सेकंड पहिरियां कोन हुई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 17, किस्त नंबर 6। ऐं दोस्तों इन साॻिए सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीउ कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे ऐं हीउ कैमरा जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे ऐं हीउ शायदि डायरेक्टर जो पाछो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त हीउ कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे, हीउ कैमरा जो पाछो ऐं हीउ शायदि डायरेक्टर जो पाछो आहे। ऐं उन खां अलावा हीउ कैमरा जे ट्राईपॉड जो पाछो आहे। हीउ ॾिसो ट्राईपॉड जो पाछो। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 18, किस्त नंबर 6। ऐं दोस्तों उन खां अलावा हिन सीन में तव्हां ॾिसो हीउ कैमरा जो पाछो ऐं हीउ कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 19, किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में परू हिन शख़्स खे जॾहिं अगवा करणु आयो आहे त दोस्तों ॾिसो हिते परूअ जो चहिरो साफ़ ज़ाहिर आहे।
यानी परूअ खे का बि खाब बदल कोन्हे। दोस्तों जॾहिं कुझु ई देरि खां पोइ ही सीन थो अचे त परू उन शख़्स जे साम्हूं खाब ॿधियो थो अचे, यानी पंहिंजो चहिरो लिकायूं थो अचे। पर दोस्तों पहिरियां त परूअ चहिरो कोन लिकायो हुयो, पोइ बाद में छो लिकाई? जॾहिं लिकाए हा त पहिरियों ई चहिरो लिकाए छॾिया जंहिं वक़्तु उन शख़्स खे अगवा पियो करे, बाद में चहिरो लिकाइण जो कहिड़ो सबबु आहे? दोस्तों बहरहाल हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चओ, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हींअर ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों उन खां अलावा जेकॾहिं हिन वीडियो में मूंखां का मिस्टेक थी हुजे त मूंखे इस्तलाह जे तौर ते कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो, या किस्त नंबर 4, किस्त नंबर 5 ऐं किस्त नंबर 6 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे त उहा बि मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाए छॾिजो। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।